ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया त बडाणी वेझो गुबलो थाणे जी हद में राति देर सां हथियार बंदनि जी फायरिंग में हिकु माण्हू क़तल ॿ माण्हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे बडाणी खां रियाज़ अहमद भुट्टो। जी रियाज़, अपडेट कजो। जी सदर, मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त बडाणी इलाइक़े गुबलो थाणे जी हद में राति देर सां ॻोठ अब्दुल वाहिद गोलो में पेश आयो आहे। हथियार बंदनि जी फायरिंग पुर जी कोशिशि कई वई, जंहिं मज़मत ते हथियार बंदनि गोलियूं हणी हिकु मास्तर गोलो समेत 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे रहीमयार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो हो। ज़ख़्मनि जा सूर न सांदे रहीमयार ख़ान जी अस्पताल में मास्तर गोलो पहुची वियो, जॾहिं त 2 ॼणा अञा ताईं रहीमयार ख़ान जी अस्पताल में ज़ेर इलाज आहिनि। अहिड़े वाक़े जो अञा ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी सदर, वरी महिरबानी रियाज़ अहमद भुट्टो तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।